दोस्तों माजिद मकसूद है। दोस्तों अॼु असां वटि हिकिड़ी तमामु आम शख़्सियत मौजूदु आहे ऐं उहा आम शख़्सियत आहे फार्मर पीएचबी जो जनरल मैनेजर साईं समी बलोच। साईं समी बलोच जो कंहिं तारीफ़ जे मुताबिक़ कोन्हे, साईं पाण जेके आहिनि से सिंध जा हिकिड़ा नाले वारा अदीब आहिनि ऐं साईं खां असां अॼु हाल अहवाल कंदासीं। समी साहब, सभ खां पहिरीं त तव्हांखे वेलकम। ऐं मुंहिंजो सभु तव्हां खां पहिरियों सुवाल इहो आहे त ही अयाज़ मेलो जेको अॼुकल्ह हले पियो, शायदि अॼु आख़िरी आहे, सुभाणे आख़िरी ॾींहुं हूंदो, इहो थोरो कंट्रोवर्शियल थी वियो आहे ऐं इन में काफ़ी सवाल उभिरिया आहिनि। अयाज़ साहब चयो त सिंध वॾो कारोबार, त छा ही अयाज़ साहब खे केस पिया कनि ऐं वाकई अयाज़ खे बि हिननि कारोबार करे छॾियो आहे? छा चओ? सही हक़ मौजूद, सदा मौजूद, वरी ॿीहर हक़ मौजूद तव्हांखे, सदा मौजूद, ऐं हक़ मौजूद सिंध मौजूद त सदा मौजूद सिंध मौजूद। हा, सिलसिलो इहो आहे। तव्हां हिकिड़ी जेका ॻाल्हि पुछी आहे अयाज़ मेलो जी, त छो इहा सूरताल थी वई आहे, त तव्हां ॾिसो पाण हिन में जेको सिलसिलो थियो आहे ऐं उन्हनि माण्हुनि खां, जीअं मां इहो चवंदो आहियां अक्सर त सूफ़ी शहीद शाह इनायत जो कौल आहे त जेको खेड़े सो खाए, पर मौजूदा हुक्मराननि जेको लुटे फुरे सो खाए वारे जेको आहे हुन ते कौल ते अमल था कनि। सो उन्हनि लुटेरनि ऐं फोरनि खां जॾहिं तव्हां एॾी वॾी कदावर शख़्सियत शेख अयाज़ जे मेले जी इफ़्तिताह कराईंदो त ज़ाहिर आहे त इहे सवाल बि उथंदा। ऐं ख़ासि तौर ते उनजे जेके मुंतज़मीन आहिनि उन्हनि जी बि तव्हांखे चङी तरह ॼाण आहे त हुननि वटि अयाज़ सां अयाज़ जी मालूमात हुननि वटि केतिरी आहे, अयाज़ जो नॉलेज केतिरो आहे, अयाज़ खे हुननि पढ़ियो केतिरो आहे। जेको असां जिन खे पढ़ियल लिखियल था सम्झूं, उन्हनि वटि डिग्रियुनि जी तालीम आहे, उन्हनि वटि शऊर कोन्हे। कुझु अर्सो पहिरियों तव्हां इहो ॾिसो त उन्हनि छा कयो त साईं जीएम सैद जी तस्वीर ज़ियाउल हक़ सां गॾु रखी करे उनखे अजीब कैप्शन ॾिना हा, जंहिं ते मूं उन्हनि सां ॻाल्हायो हो त बाबा तव्हांजो एमफिल, तव्हांजी पीएचडियूं, इहे जेके डिग्रियूं आहिनि न, इन्हनि में मूंखे शऊर त नज़र अचे ई कोन थो। डिग्रियुनि वारी तालीम में शऊर किथां ईंदो? पर जॾहिं शऊरी तालीम हूंदी इंसान में, बेसिकली इनखे शऊर न सॾिबो। तव्हां क्रिटिसिज़म जो बि अजीब तरीक़ेकार आहे। तव्हां पंहिंजो पाण खे अकुल कुल सम्झी करे ऐं उन्हनि ते कमेंट्स था ॾियो, ईअं कोन्हे। ही जेको असांजो सिलसिलो आहे, असांजो लॾो आहे, असांजो सथ आहे, इहे शायदि पूरी उमिरि हिकिड़ो सिखण जे प्रोसेस में थो गुज़रे ऐं उन में तव्हांखे अकुल कुल सम्झी करे तव्हां कंहिं ते कमेंट्स ॾियो। मां त माजी साईं हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां त असां जेतिरा दोस्त आहियूं हुन में हिकिड़ी शइ जी कमी आहे त असीं सभु गाइड थियण जी कोशिशि कंदा आहियूं। कारवां जा साथारी कोन था थियूं, गाइड था थियूं। हीअं थियणु घुरिजे, हूअं थियणु घुरिजे। कोई ईअं नथो चए त अचो माजिद साईं भले हीअं था कयूं गॾिजी करे। हाणे उहो गॾिजण जो अमल जेको आहे सो उहो उनजो प्रोसेस असां वटि सही न रहियो आहे, जंहिंजे करे असां सदाईं नुक़सानु। अच्छा समी साईं, असांखे थोरो इहो ॿुधायो त ही तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई। मूं जो तालीम में वॾो माना हिकिड़ो 15 साल जो कमु कयो आहे मां एजुकेशन में। तव्हां चयो त असां वटि डिग्रियूं आहिनि, तालीम कोन्हे। हिन जी रिफ्लेक्शन असांखे अयाज़ मेले में मिले थी त हिकिड़ी प्रोफेसर ख़ातून जेको शाह अब्दुल लतीफ़ जे 2 अलाए 3 बेत जेके आहिनि उहे बि हुन सही न पढ़िया, के 4-5 हुन ग़लतियूं कयूं। छा चवंदो त इहे केतिरा अदबी माण्हू आहिनि या केतिरो हिननि जो अदब सां ख़्यालु आहे ऐं केतिरी हिननि जी तालीम रिलेवेंट आहे? साईं मां त चवंदुसि त जेकॾहिं तव्हां लतीफ़ साईं खे सही नथा पढ़ो त पहिरियों त तव्हां सिंधी ई न आहियो। ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं तव्हांजो अदब सां वास्तो आहे, छो त मुंहिंजो 35 साल शोबिस सां तालुक़ रहियो आहे, तव्हांखे बि ख़बर आहे त मां पाकिस्तान टेलीविज़न जो एज़ अ जनरल मैनेजर थी रिटायर थियो आहियां ऐं मां शुरू खां मुंहिंजी कोशिशि हूंदी हुई त नओं टैलेंट जेको आहे सो अॻिते आणिजे। ऐं उन जे सिलसिले में मां सदाईं ज़ोर ॾींदो हुउसि त बाबा हिकिड़े त सिंधी सही ॻाल्हायो, तव्हांजी ॿोली ठीकु हुजे। ऐं ॿियो जेकॾहिं तव्हां ॾिसो न, यकीन कयो त मूंखे कंहिं होस्ट खे जेकॾहिं लतीफ़ जो बैत पढ़णु न ईंदो त मां हुन खां चवंदो हुउसि त बाबा हिन खां बहितर आहे तव्हां न पढ़ो। लतीफ़ साईं खे तव्हां नथा पढ़ी सघो त पोइ ज़रूरी कोन्हे तव्हां पढ़ो। या असांजे धारियुनि वांगुरु हमेशह ज़ोरी जेको आहे सो हुनखे पढ़ियो वेंदो आहे, लतीफ़ जे कंहिं बैत खे त उहो ग़लति पढ़ियो वेंदो आहे। सो बहरहाल इहो मां इहो सम्झंदुसि त इहो
मुज़म्मत जे लाइक़ु आहे इहा शइ त लतीफ़ साईं खे ग़लति नमूने सां पढ़ियो वियो या उनजो बैत जेको आहे पढ़ियो, उन खां न पढ़ो आहे त बहितर हो। पर तव्हां मूंखे ॿुधायो त उन जेका मेले जी ॻाल्हि था कयो त मेले जे इफ़्तिताह में जंहिं इफ़्तिताह कयो उन अयाज़ जो त ज़िक्र ई कोन कयो, किथे ज़िक्र कयो हुन जॾहिं हुनखे अयाज़ जी का ॼाण कान्हे। पर मां तो सम्झां थो जेकॾहिं मां मुंतज़िमीन में हुजां त मां बजाए कंहिं शोबाज़ खे आणण जे, उन खां इफ़्तिताह कराइण जे हिकिड़े पेरें उघाड़े ऐं पटके पातल कंहिं सिंधी खां इफ़्तिताह करायां। समी साईं, तव्हां ॾाढो ज़बरदस्त कंहिं खरियूं ॻाल्हियूं पिया करे, मूंखे इन ॻाल्हि ते मज़ो अचे पियो त कोई त ॻाल्हाए थो सिंध में। मूंखे थोरो इहो बि ॿुधायो त ही जेको एट्रीब्यूट कयो हिकिड़े वज़ीर, साबिक़ वज़ीर ते चई त ही जेका शाइरी आहे इहा शेख अयाज़ भुट्टे साहब लाइ चई आहे, तव्हां छा चवंदो साईं? इन ते थोरो कमेंट त कयो। ही सिंध जा माण्हू जेके आहिनि से इन ते ॾाढो परेशान बि आहिनि, त हाणे उन खे त सफ़ा जियालो करे छॾियो। साईं, तव्हां अयाज़ खे केतिरो बि उन ते अयाज़ ते केतिरा बि इल्ज़ाम ॾियो, कुझु बि कयो, पर अयाज़ दरबारी शाइर रहियो ई कोन्हे। यकीन करियो त इहो कमु दरबारियुनि जो आहे त बाबा तव्हां वक़्त जे हाकिम ते कुझु लिखो, उन जे लाइ कुझु लिखो या उन ते लिखो। इहो त ॾिसो न, कुझु अर्सो पहिरें इन ई वज़ीर साहब छा कयो त जेको हिकिड़ो कूड़ो जेको आहे सो बयानियो ॾिनो हुयईं त बाबा पंहिंजो सरमद सिंधी वियो हसन दर्स वटि त मूंखे पंहिंजी शाइरी ॾे, मां ॻाईंदुसि। त हुन पुछियुसि तूं शागिर्द कंहिंजो आहे? चयो मां बैदिल मसरूर जो आहियां। पहिरियों पंहिंजे उस्ताद खे चओ त सिखी अचे, पोइ तव्हां मुंहिंजी शाइरी ॻायो। त हाणे इहो एतिरो वॾो इल्ज़ाम हुन वज़ीर साहब ॾिनो, ऐं उहो इन करे त भई मतिलबु हिकिड़ी ज़ाती हुनजी पंहिंजी अना मां साईं ऑनलाइन मौजूद हुउसि, मां मौजूद हुउसि, मां ओॾी महिल ऑनलाइन मौजूद हुउसि, वॾा वॾा ॿिया बि दोस्त वेठल हुआ जेके हुनखे अंडरमाइन पे कयो। बिल्कुलु मां जामी चांडियो हुयो या जेके बि दोस्त हुया, ऐं मां बिल्कुलु उहो ॿुधो पियो, हुनजा लफ़्ज़ जेके हुया ॾाढा, मां त इहो चवंदुसि त बाबा सुठा लफ़्ज़ न हुया। जंहिं ते मां उन वक़्त में ई KTN ते मुंहिंजो सिंध जी पुकार में इंटरव्यू थियो, जंहिं ते बि मां इहो ज़िक्र कयो, ऐं बल्कि अयाज़ गुल खे बि लाइन ते वठी करे इहो ज़िक्र कयोसीं त इहो हिन सही कयो आहे या ग़लति कयो आहे। त बाबा मां अदीबन शाइरनि खे जेसि ताईं ख़ैरात ॾींदो रहियुसि, जेसि ताईं उन्हनि खे उन्हनि जो पेट भरींदो रहियुसि, तेसि ताईं मां ठीकु हुउसि। हाणे उन्हनि जे लाइ ठीकु न आहियां। बाबा तूं केरु थींदो आहे उन्हनि खे ख़ैरात ॾियण वारो या तूं सभु कुझु ॾियण वारो? मतिलबु मां नथो सम्झां त ही जेको कुझु थिए पियो, ही त असां तव्हां माण्हुनि जे टैक्स जो पैसो आहे जेको कल्चर डिपार्टमेंट जेकॾहिं कंहिं अदीबनि शाइरनि दानिश्वरनि खे थो ॾे। मां चयो साईं, मां तक़रीबन ससी पली जो दौर खां वठी, छो त PTV जे तरफ़ां मां हिननि जे इंडोमेंट ऐं वज़ीफ़नि जी कमेटी जो मेंबर बि रहियो आहियां, ऐं मूंखे ख़बर आहे त केतिरा असांजा दोस्त जेके पंहिंजो पाण खे इनकलाबी ऐं बाग़ी शाइर था सॾाइनि, उन्हनि जूं दरख़्वास्तूं बि उते हुयूं त असांखे वज़ीफ़ा ॾिना वञनि। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त जेके तमग़नि ऐं वज़ीफ़नि ते ॾाढा सस्ता दोस्त विकामी वञनि, उन्हनि ते तबसरो करणु तव्हांजो असांजो ॻाल्हाइण ई मां सम्झां थो बेमान आहे। साईं, तव्हां बिल्कुलु सही था सम्झो, पर चवंदा आहिनि दे आर कॉलिंग द शॉट्स। असांजे लाइ थोरो मसइलो इहो आहे जो इहे हुक्मरान बि आहिनि, त पोइ असांखे ज़ाहिर आहे असांजी मजबूरी बि आहिनि हिन ते ॻाल्हाइण, छो त इहे वॾी तबाही पिया कनि। मुंहिंजो हिकिड़ो ॿियो सुवालु आहे, पोइ मां तालीम ते ज़रूरु ईंदुसि। ॿियो सुवालु इहो आहे त असां घणो सम्झंदा आहियूं त सिंध में शऊर आहे, सिंध जा माण्हू ॿियनि सूबनि खां वधीक शऊर था रखनि। हिकिड़ी अयाज़ जी वाई आहे, कंडीअ न सिंगरी ॿॿर न पल्लो। ही त हिकिड़ी फेमाइन ऐं सिंध जो हिकिड़ो मां सम्झां थो तमामु हिकिड़ी दर्द जी कहाणी आहे। उन ई ते ही पढ़िया लिखिया माण्हू, यूनिवर्सिटियुनि जा माण्हू झुमरियूं पिया हणनि। कीअं था ॾिसो हिननि माण्हुनि खे जेके एतिरी शाइरी जेका सिंपल बि नथा सम्झनि, त लतीफ़ साईं खे त शायदि हुननि जी केतिरी ॼाण हूंदी। हा साईं, हाणे हुन में ज़िक्र ॾिसो न, कंडीअ न सिंगरी ॿॿुर न पलड़ो। हाणे उहे हिकिड़ी बुख बदहाली जी ॻाल्हि आहे ऐं उनजो बयानियो जेको आहे, पर इहो सिलसिलो वञे थो उते जितां हिन जी शुरूआति थी। छो त अक्सर मां ॾिस साईं थिए ईअं थो त असांजी शाइरी जूं कंपोज़िशनूं ठाहींदड़ उहे सिंधी न रहिया आहिनि। अक्सरियत उन्हनि जी शुरू में इहो थियो आहे त उन्हनि खे शाइरी जी
ख़बर ई कान्हे, मफ़हूम जी बि ख़बर न आहे, उन्हनि जी धुन ठाही। पोइ कंटीअ न सिंगरी जी अहिड़ी धुन कंहिं कंपोज़र ठाही हुई उन दौर में, जेका सरमद सिंधी खां ॻाराई वई, त उहा हिकिड़ी ख़ुशी जी धुन हुई, हालांकि हीअ ॾाढी ग़मगीन धुन हुजणु घुरिजे हिन शइ जी। पोइ उन दौर जे हिकिड़े कंहिं कंपोज़र जेको सिंधी न हुयो, उन जी धुन ठाही, ऐं जंहिंजे करे हुनखे ख़ुशी जो तासुर मिलियो ऐं माण्हू नचण टपण कुॾण लॻा। पर मां इहो बि चवंदुसि त बिल्कुलु इहो इन जी हिकिड़ो त कंपोज़िशन, इहा धुन इहा न हुजणु घुरिजे हा। ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॾिसो असांजी सूरत हाल, असांजे माण्हुनि में शऊर जी ॻाल्हि तव्हां पुछी पे, त एतिरो शऊर बि कोन्हे जो असां जॾहिं सेमिनार्स में कॉन्फ्रेंसिस में वञूं था ऐं उते ज़िक्र था कयूं त सिंध सां हेॾो वॾो ज़ुल्म आहे, ॾाढु पियो थो थिए, त उन ते बि ताड़ियूं था वॼायूं। बाबा ही ज़ुल्म ऐं ॾाढ जे ज़िक्र ते त तव्हां अफ़सोस करियो न, उन ते ताड़ी वॼाइणी। इन जी माना छा थी? शऊर न आहे, ख़ुशी ऐं ग़मी जो फ़र्क़ु बि मालूम कोन्हे, इन जे करे असांजो इहो तासुर थो मिले त असां ग़म जी ॻाल्हि ते बि। ऐं ॿी ॻाल्हि मां ज़िक्र कंदो हलां त अक्सर फंक्शन्स में छा थो थिए त पूरो फंक्शन शाम में ग़रीबां जो हिकिड़ो तासुर पैदा थो करे त बाबा ही ज़ुल्म थियो, हू ज़ुल्म थियो, मां मक़सूद साईं, पोइ छा थो थिए? आख़िर में वरी हो जमालो ते असीं नचूं टपूं कुॾूं था। अरे बाबा, असां कहिड़ी खेप खटी आहे, असां कहिड़ी जंग खटी आहे जंहिंजे करे हो जमालो ॻाइणु शुरू करे ॾिनो आहे तव्हां? मां इहो पंहिंजे स्टेटस में बि रखियो त आख़िर में दोस्तनि खे को सूरज ॿारे ईंदासीं, को ॾींहुं उभारे ईंदासीं, अहिड़ो को पैगाम जेको आहे सो इनकलाबी ॾेई करे तव्हां प्रोग्राम जी जेको आहे सो एंड कयो। तव्हां बजाए हिन जे हो जमालो ॻाइणु शुरू था कयो, ऐं हो जमालो खां पहिरियों त तव्हां सॼी शाम सूरत हाल जी, शाम ग़रीबानी सूरत हाल पेश कई। उन में तव्हांखे वरी इहे नचण टपण कुॾण किथो यादि आयो? अलाए छो असां वटि जेको आहे सो जीअं मिसाल ॾींदा आहिनि त दोसू दोल वॼे, दोसू न नचे, असां वटि नचण वारो जेको आहे सो, मूंखे त इहा ॻाल्हि हिकिड़ो मंतक सम्झ में कोन थो अचे। इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे, ट्रेंड असां वटि तब्दील थियणु खपनि। ऐं आख़िर में जेको असां इहो तव्हांजी ॻाल्हि वांगुरु जेकॾहिं कंहिंमें ॾुख ऐं दर्द जेको सेमिनार आहे, को अहिड़ो प्रोग्राम आहे, त पोइ उन में जमालो न हुजणु खपे। पर तव्हांजी ॻाल्हि आउं तव्हां सां इतफ़ाक़ थो कयां, को अहिड़ी का उत्साह जी ॻाल्हि हुजे या अहिड़ी का ॻाल्हि हुजे जंहिंसां को पैगाम वञे। तव्हां ॾाढी ज़बरदस्त को पैगाम, को ॾिसो न जेके मेला था थियनि, कॉन्फ्रेंसियूं थियूं थियनि, असांखे त इहो सोचणु घुरिजे हिन मां लाभ छा मिलियो, असांखे हुन में कहिड़ो लाभ हासिल थियो जो असां इहो सभु कुझु एॾो वॾो इंतज़ाम करण खां पोइ, एॾो ख़र्च करण खां पोइ असां छा खणी घर था वञूं, कहिड़ो पैगाम खणी था वञूं? त असांखे, मां 1990 में जापान वियो हुउसि पाकिस्तान टेलीविज़न जे तरफ़ां ट्रेनिंग वठणु। उते असांखे विज़िट कराई वई सोनी इंडस्ट्री जी। हाणे सोनी इलेक्ट्रॉनिक्स जेको सॼो कुझु आहे, उते असां जॾहिं वियासीं त उते भितियुनि ते इहो लिखियलु हुजे थो त जीअं हाणे 2023 थो हले, 2024 में असांखे हीअ शइ आणणी आहे, माना हिकिड़ो टारगेट। त असांखे बि अहिड़ो को टारगेट बि करणु घुरिजे त असां सदाईं केतिरनि सालनि खां इहे मेला पिया था मल्हायूं, इन्हनि मेलनि जो लाभ कहिड़ो आहे, असां इन मां हासिल छा कयो आहे? असांखे इहो सोचणु घुरिजे त असांखे सुभाणे छा करिणो आहे। बसि इहो ई सिलसिलो आहे।